वगण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण जे सियासी समाजी अॻवान पारां सिटी प्रेस क्लब वगण जे नवनि चूंडियल उहिदेदारनि सरपरस्त आला कामरेड गुलाम हुसैन मुगैरी, सदर साजिद बलोच, जनरल सेक्रेटरी आजिज चांडियो, खजानची फतेह मोहम्मद कलोड़ो ऐं एग्जीक्यूटिव कमेटी चेयरमैन मोहम्मद बख्श खासकेली खे उहिदेदार चूंडण ते गुलनि जा हार पाराया विया आहिनि। इन मौके ते JUI जे अॻवान हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा तुनियो, सहाफ़ी शबीर अहमद चांडियो, अज़ीज़ अहमद चन्नो, नियाज़ तुनियो, सहाफ़ी अब्दुल जब्बार चांडियो ऐं ॿियनि चयो त सिटी प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकूं पेश कयूं था। सहाफ़ी समाज जो आईनो ऐं समाज जे हर इशूज़ खे हाईलाइट कंदा रहनि था। असांजे वगण शहर में मीडिया जो इदारो तमामु बहितरीन कम करे नालो रोशन कयो आहे। हिननि वधीक चयो त मज़लूम तबके जो सहारो मीडिया आहे, जॾहिं त कामोरा ऐं हुक्मरान सिर्फ़ करप्शन में रुधल आहिनि। अॼु जे जदीद दौर में बि इंसान बदतरीन जिंदगी पियो गुज़ारे, नाहल सियासतदान मुल्क खे तबाह करे छॾियो है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।